हिते नाज़रीन खे आम ख़बर ॾींदारूं त पाकिस्तान पीपुल्स पार्टी वफ़ाक़ी काबीना में शामिल थियण ते गौर शुरू करे छॾियो आहे। अव्हांखे ॿुधायूं पिया ज़रीन मूजिब वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जे नए चूंडियल सदर आसिफ अली ज़रदारी सां ॻाल्हि ॿोल ते नाज़रीन अव्हांखे ॿुधायूं पिया त नवाज़ शरीफ़ तरफ़ां आसिफ ज़रदारी सां राब्ते दौरान नून लीग भेरो वरी पीपी खे हुकूमत में शामिल थी वफ़ाक़ी वज़ारतूं वठण जी दरख़्वास्त कई आहे। ज़रीन मूजिब नून लीग जी दरख़्वास्त बाद पीपी क़यादत वफ़ाक़ी काबीना में शामिल थियण लाइ सलाह मशवरा शुरू करे छॾिया आहिनि। अव्हांखे ॿुधायूं पिया पीपुल्स पार्टी तरफ़ां शुरूआती तौर 2 वज़ारतूं ऐं वफ़ाक़ी वज़ीर जो दर्जो रखंदड़ BISP जी सरबराही वठण ते बि गौर वीचार कयो वञे पियो। कॉमर्स एंड नवीद कमर ऐं बैनल सूबाई राब्तनि वारी वज़ारत लाइ एजाज़ जखराणी जा नाला तजवीज़ कया विया आहिनि। अहम ख़बर नाज़रीन सां शेयर करे रहिया आहियूं। पाकिस्तान पीपुल्स पार्टी वफ़ाक़ी काबीना में शामिल थियण ते गौर शुरू करे छॾियो आहे। इन हवाले सां असां सां लाइन ते मौजूद आहे सिंध TV न्यूज़ एग्ज़ीक्यूटिव डायरेक्टर ऑपरेशन रफ़ीक भुट्टो साहब। अस्सलाम वालेकुम सर। रफ़ीक भुट्टो साहब, पाकिस्तान पीपुल्स पार्टी वफ़ाक़ी काबीना में शामिल थियण ते गौर शुरू करे छॾियो आहे, छा चवंदा हुआ? जी बिल्कुल, पाकिस्तान पीपुल्स पार्टी जेका वफ़ाक़ी हुकूमत जो हिस्सो आहे ऐं वज़ीर आज़म जे इलेक्शन में मियां शहबाज शरीफ़ खे वोट ॾिनो हो ऐं मोट में मुस्लिम लीग नून ऐं ॿियनि इत्तेहादनि पीपुल्स पार्टी जे सदारती उम्मीदवार आसिफ अली ज़रदारीअ खे सदर मुमलिकत जे उहिदे ते कामयाब करायो आहे ऐं उन्हनि जी चूंडुनि जो नतीजो अची वियो आहे ऐं अॼु शाम 4 बजे आसिफ अली ज़रदारी जेको पीपुल्स पार्टी जो शरीक चेयरमैन बि आहे उहो ॿियो दफ़ो जेको आहे सो सदर मुमलिकत जे उहिदे जो हलफ़ खणंदो। इन हवाले सां ज़रियनि इहो ॿुधायो आहे त पीपुल्स पार्टी जंहिं पहिरियों इहो फ़ैसिलो कयो त वफ़ाक़ी काबीना में शामिल न थींदा, पर हाणे सदर जो वोट हासिल करण खां पोइ सियासी जेका पेशरफ़्त उहा आई आहे त वफ़ाक़ी काबीना जे पहिरें मरहले में पीपुल्स पार्टी जेको आहे सो शामिल थियण ते गौर शुरू करे छॾियो आहे ऐं उनजी बाज़ाब्ता जेका हिसा मंज़ूरी ईंदड़ 48 कलाकनि में मुतवक़िल आहे, छाकाणि त इहे ईंदड़ 48 कलाकनि में जेको आहे सो वफ़ाक़ी काबीना मियां शहबाज शरीफ़ जेको आहे सो खणण जो फ़ैसिलो करे छॾियो आहे ऐं उन सिलसिले में मुस्लिम लीग नून पंहिंजा नाला बि जेके आहिनि से हतमी तौर जेको आहे सो मंज़ूर करण तरफ़ वञे पई। इन सिलसिले में शहबाज शरीफ़ ऐं मुस्लिम लीग नून जे ताइद मियां नवाज़ शरीफ़ जे विच में अहम मुलाक़ात थींदी। इन मुलाक़ात में वफ़ाक़ी काबीना जे नालनि खे हतमी मंज़ूर जेको आहे सो मंज़ूर करे सदर मुमलिकत खां टाइम वठी वफ़ाक़ी काबीना जो हलफ़ खणायो वेंदो ऐं मुमकिन आहे त इहो हलफ़ जेको आहे सो वफ़ाक़ी काबीना अंगारे या अरबा ते जेको आहे सो हलफ़ खणे। पीपुल्स पार्टी जेके नाला तजवीज़ कया आहिनि पहिरें मरहले में एज टेस्ट केस जे तौर ते जेको अॻूणो कॉमर्स जो वज़ीर आहे सैयद नवीद कमर उनखे वापार ऐं जो वफ़ाक़ी वज़ीर बढ़ायो पियो वञे, जॾहिं त एजाज़ जखराणी जेको हिन महिल क़ौमी असेंबलीअ में पीपुल्स पार्टी जो चीफ विप आहे ऐं उनजो हिकिड़ो सरगर्म किरदारु आहे क़ौमी असेंबलीअ में, उनखे जेको आहे सो वफ़ाक़ी वज़ीर बैनुल सूबाई राब्ता सां गॾु हिकु ॿी वज़ारत जे लाइ जेको आहे सो वफ़ाक़ी काबीना जो हिसो बणजण जे लाइ जेको आहे सो गौर कयो पियो वञे, जॾहिं त शाज़िया मरीज़ जेका सांगड़ मां ॿियो दफ़ो डायरेक्ट इलेक्शन में जेको आहे सो खटी आई आहे ऐं गुज़िरियल जेका मखलूत हुकूमत हुई उन में बि हूअ बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जी चेयरपर्सन हुई ऐं हाणे बि उनजो ई नालो तजवीज़ कयो वियो आहे त BISP जो चेयरमैन जंहिंजो रुतबो जेको आहे वफ़ाक़ी वज़ीर जे बराबरि हूंदो आहे उनखे BISP जो चेयरमैन कयो वञे। इहो पीपुल्स पार्टी जो हिकिड़ो टेस्ट केस हूंदो ऐं मरहलेवार जीअं जीअं वफ़ाक़ी काबीना में तोसी थींदी त पीपुल्स पार्टी बाज़ाब्ता तौर ते उन में जेको आहे सो शामिल थींदी रहंदी। जॾहिं त जेका जून में वफ़ाक़ी हुकूमत जी जेका मखलूत वफ़ाक़ी हुकूमत आहे इहा पंहिंजी पहिरीं बजट पेश कंदी त उन बजट खां पोइ इम्कान आहे त पीपुल्स पार्टी जो चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी बि वफ़ाक़ी काबीना में शामिल थिए ऐं उहो परॾेही वज़ीर या वरी नाइब वज़ीर आज़म ऐं 2-3 महकमनि सां गॾु जेको आहे सो उहो बि जेको आहे सो शामिल थिए।
हिन महिल चयो पियो वञे त पीपल्स पार्टी जूं जेके मुल्क जे अंदरि जेके ज़मीनी चूंडूं थींदियूं उन में बिलावल भुट्टो ज़रदारी मसरूफ़ हूंदो ऐं उहो जेको आहे सो पंहिंजूं सियासी सरगर्मियूं कंदो ऐं चूंडुनि में भरपूर हिसो वठंदो। तंहिंजे करे पहिरें मरहले में उन जेको आहे सो शामिल थियण खां मुज़रत कई आहे ऐं बजट खां पोइ जेका वफ़ाक़ी काबीना में तोसी कई वेंदी बजट पास थियण खां पोइ उन में बिलावल भुट्टो ज़रदारी बाज़ाब्ता तौर ते शामिल थींदो। रफ़ीक भुट्टो साहब, इन हवाले सां असांखे ॿुधाइजो त पीपल्स पार्टी अॻ में फेडरल कैबिनेट जो हिसो न बणजण जो ऐलान कयो। काल्ह ताईं बि राजा परवेज़ अशरफ जो जेको बयान आयो उन में इहो ॿुधायो वियो त असां फेडरल कैबिनेट जो हिसो न थींदासीं। अवां छा था सम्झो जेकॾहिं पीपल्स पार्टी पंहिंजी वज़ारतूं जे हवाले सां डिमांड करे थी नून लीग खे, त छा नून लीग एक्सेप्ट कंदी उहे डिमांड्स? जी बिल्कुल, नून लीग न सिर्फ़ एक्सेप्ट कंदी पर ख़ुशि थींदी ऐं इन सिलसिले में ॿुधाईंदो हलां त मियां शहबाज शरीफ़ गुज़िरियल ॾींहुं जेको आहे सो बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं आसिफ अली ज़रदारी सां राब्तो कयो ऐं उन्हनि जॾहिं आसिफ अली ज़रदारी खे सदर चूंडण ते मुबारकूं ॾिनियूं त उन सां गॾोगॾु उन्हनि इहा बि तजवीज़ पेश कई त हाणे पाण हिकु हिसो थी विया आहियूं, अवां सदर आयो ऐं नून लीग जेका आहे सा वटि वज़ारत आज़मा जो उहिदो आहे, छो न हाणे पाण मखलूत हुकूमत में ऐं वफ़ाक़ी काबीना में अवां शामिल थियो। जंहिं ते बिलावल भुट्टो ज़रदारी खेनि इहो जवाबु ॾिनो आहे त हू इन सिलसिले में पार्टीअ जे कुझु हल्कनि खे जेका कोर कमेटी आहे उनखे एतमाद में वठी मुसबत जवाबु ॾींदो ऐं इहो हिकिड़ो इशारो हुयो त पीपल्स पार्टी जेको आहे वफ़ाक़ी काबीना में शामिल थियण ते गौर शुरू करे ॾिनो आहे। उन खां पहिरियों इनकारी हुई ऐं जीअं त मां तव्हांखे पहिरियों बि ॿुधायो त बिलावल भुट्टो ज़रदारीअ खे पार्टी जे लाइ ज़मीनी जेके हाणे चूंडूं थींदियूं उन में जेको आहे सो भरपूर हिसो वठिणो आहे ऐं उन खां अलावा जेके सेनेट जूं अप्रैल में जे पहिरें हफ़्ते में सेनेट जूं जेके चूंडूं थियणियूं आहिनि उन में बि उनखे मसरूफ़ रहणो आहे ऐं उन में बि उनखे पार्टी जे उहिदेदारनि पार्टी जे उमेदवारनि खे खटाइण लाइ पंहिंजी कंपेन शुरू करणी आहे, उन में हू मसरूफ़ रहंदो। जंहिंजे करे हुन इहो फ़ैसिलो कयो आहे त हू पाण जून में पेश थींदड़ बजट जे पास थियण खां पोइ जेको आहे सो वफ़ाक़ी काबीना में शामिल थींदो। पर पहिरें मरहले में हू जेको आहे सो पंहिंजा 3 नाला जिन ते पीपल्स पार्टी हिन महिल गौर करणु शुरू करे ॾिनो आहे, जंहिंमें कॉमर्स एंड ट्रेड जे वफ़ाक़ी वज़ीर तौरु नवीद कमर, जेको टंडो मोहम्मद खान मां पीपल्स पार्टी जो क़ौमी असेंबली जो केतिरनि ई इलेक्शननि में जेको आहे सो उतां खटंदो रहियो आहे। उन खां अलावा जेकबाद मां खटियल जेको क़ौमी असेंबली जो मेंबर आहे एजाज अखराणी, जेको क़ौमी असेंबली में हिन महिल पीपल्स पार्टी जो चीफ व्हिप आहे, उनजो सरगर्म किरदारु आहे। ऐं तव्हां ॾिठो हूंदो त जेको आहे सो जॾहिं बि आसिफ ज़रदारी बिलावल भुट्टो ज़रदारी क़ौमी असेंबली या पार्लियामेंट में पहुचनि था त सभ खां अॻु भरो एजाज अखराणी हूंदो आहे जेको उन्हनि खे रिसीव कंदो आहे। उन्हनि खे छाकाणि त उहो चीफ व्हिप आहे ऐं उनजे मथां ज़िम्मेवारी आहे, उनखे जेको आहे सो बैनुल सूबाई राब्ता ऐं हिकु ॿियो महकमे जे तौर ते वफ़ाक़ी वज़ीर जेको आहे सो तजवीज़ पीपल्स पार्टी करण पई वञे ऐं शादी अमरी खे BISP जी चेयरमैन तौर ते उनजा नाला साम्हूं आया आहिनि। ठीकु आहे सर, वॾी महिरबानी, तव्हां हिन हवाले सां आगाह कयो। अहम ख़बरनात सां शेयर कयूं पिया। पाकिस्तान पीपल्स पार्टी वफ़ाक़ी काबीना में शामिल थियण ते गौर शुरू करे छॾियो आहे। ज़रियनि मूजिबि वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जे नए चूंडियल सदर आसिफ अली ज़रदारी सां मुलाक़ात बि थी आहे। नवाज़ शरीफ़ तरफ़ां आसिफ ज़रदारी सां राब्ते दौरान नून लीग वरी PP के हुकूमत में शामिल थी वफ़ाक़ी वज़ारतूं वठण जी बि दरख़्वास्त कई आहे। ज़रियनि मूजिबि नून लीग जी दरख़्वास्त बाद PP क़यादत वफ़ाक़ी काबीना में शामिल थियण लाइ सलाह मशवरा शुरू करे छॾिया आहिनि। पीपल्स पार्टी तरफ़ां शुरूआती तौर 2 वज़ारतूं ऐं वफ़ाक़ी वज़ीर जो दर्जो रखंदड़ BISP जी सरबराही वठण ते गौर वीचार कयो पियो वञे। कॉमर्स लाइ नवीद कमर ऐं बैनल सूबाई राब्तनि वारी वज़ारत जे लाइ एजाज अखराणी जा नाला तजवीज़ कया विया आहिनि। अव्हांखे इहो ॿुधायूं त शाज़िया मरी खे BISP जी चेयरपर्सन बणाइण ते बि गौर कयो पियो वञे। ज़रियनि मूजिबि 3 वज़ारतुनि दौरान नून लीग सां वर्किंग रिलेशन बहितर थियण जी सूरत में PP वधीक वज़ारतूं बि वठंदी। ज़रियनि मूजिबि बजट खां पोइ बिलावल भुट्टो ज़रदारी खे वरी पढ़ी वज़ीर या नायब वज़ीर आज़म बणाइण जो बि इम्कान आहे।